अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठहरी मिरवा खां। भोजदार वॾा थाणे जी हद ॻोठ बखू खान दुज़काणी में ज़मीन जे मामले तां पीउ ऐं पुट जे विच में जहिड़ो, पुट पारां पीउ जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे सदाम हुसैन दुज़काणी, मिसमात मूमल ऐं ॿियनि चयो त पुलिस एहलकार अनवर दुज़काणी असांजी ज़मीन ते बेगुनाह कब्ज़ो करण ख़ातिर फायरिंग करे असांखे ज़ख़्मी कयो आहे। भोजदार वॾा पुलिस बि पंहिंजे पटे भाई जी धुर बणियल आहे, जॾहिं त असां मिसकिन ग़रीब आहियूं। पुलिस एहलकार अनवर दुज़काणी जेको मुंहिंजो पीउ आहे, जंहिंजी ॿी शादी थियल आहे, हुन असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे। हुननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। के वल गॾु करे उनखे साड़ण जी कोशिशि पियो करे। न साईं 5 जरेबा आहे उन खां बावजूदि साईं सुबुह ते मूंखे ख़बर पई आहे, मां SHO साहब ॾे वियो आहियां। ॿार मुंहिंजा विया आहिनि बनीअ ते, उन्हनि ते सिधा पेर कया आहिनि माण्हुनि जेके नामालूम माण्हू। हिकिड़ो आलम चीनो, ज़मीर चीनो, कुझु साईं ओपरा माण्हू जेके हिन पंहिंजी मिरवा बंद ते विहारिया आहिनि दहशतगर्द साईं, जिनखे माना क्रिमिनल चयो वञे। ऐं पुलिस जे ॾाढ ऐं ज़ोर ते असांखे माना झुकाइण थो चाहे साईं। ॿियो इहो आहे त मुंहिंजी अमर खे साईं कुआरियूं आहियूं साईं, हे उते भई आहे मुंहिंजी भेण खे पासे में को केस ठाहे